ही जेको आहे तफ़रीही प्रोग्राम पार्लियामेंट जे अंदरि गोड़ घमसान चोर चोर अलिफ बे अगरि इहो जेका असांजी PDM सरकार जेका वॾी जांदीदा सरकार आहे यानी तजुर्बे वाइस उन्हनि खे हिननि ॻाल्हियुनि मां दिलि में ख़ुशि थींदा हूंदा त ठीकु आहे हीअ त ख़ैर आहे गोड़ कंदा वर्कआउट कंदा एहतिजाज कंदा पोइ आस्ते आस्ते त हीअ कंदा त पोइ यानी हिननि PTI वारनि हिन सिस्टम खे क़बूले वरितो ऐं सिस्टम जो हिसो थी विया। हाणे ठीकु आहे अपोज़िशन बि पार्लियामेंट जो हिसो हूंदी आहे गवर्नमेंट बि हिसो हूंदी आहे त हीअ जेके गोड़ शोर अलिफ बे इहो आस्ते आस्ते थकबा कुझु घटिताई थींदी पोइ ही सोचींदा हूंदा त ज़ाहिर हीअ जेके 85 86 जेतिरा बि MNA हींअर आहिनि अञा उहे रिज़र्व सीटूं त मिलियूं कोन्हनि ज़ाहिर हिननि जी हींअर हिकिड़े जी पूरी फाइलूं हेॾी थुलियूं ठही रहियूं हूंदियूं उहो वेंदे हिननि जो जेको सालो आहे साले जी शादी किथे थी आहे उहो जेका साले जी घरवारी आहे उनजो भाइटियो कहिड़ी नौकिरी करे थो पोइ हुनजी ट्रांसफ़र थींदी त छा थींदो सो हिकिड़ी पूरी फाइलूं ठही रहियूं हूंदियूं त जीअं अगरि वक़्त सां गॾु 20 25 30 खनि हिननि मां अगरि हम ख़्याल आज़ादु हिकिड़ो ग्रुप ठही ऐं निकिरी अचनि त इहो बि कोशिशि थी सघे थी। सो ही KP में बि वोट खणी हल्फ़ खणी वरितऊं हुते बि नारेबाज़ी थी वई सभु कुझु थी वियो घड़ी स्पीकर थी विया हाणे घड़ी जो ख़ान जे अगेंस्ट में जेको चोर जे इल्ज़ाम में घड़ी जेका ख़ान ते घड़ी चोरी जो इल्ज़ाम आहे अॼु ख्वाजा आसिफ़ साहब बि इलाही आहे हा ख्वाजा आसिफ़ साहब बि इलाही आहे करे सो हाणे जेको अपोज़िशन जो गोड़ घमसान आहे PTI जो इहो हुकूमत वक़्त खे दिलि में ख़ुशि करे रहियो हूंदो त इहो भले कयो बसि एतिरो ई जारी रखो ही पाणे थकंदा ऐं गवर्नमेंट जो कारवामार हलणु शुरू थींदो। सो इन वे ही ऐं डेमोक्रेसी में पार्लियामेंट में गोड़ घमसान थियणु कोई एतिरी अजीब ॻाल्हि बि न आहे न ई कोई नई ॻाल्हि आहे। अच्छा मौलाना फज़ल रहमान साहब त चवनि था त हलफ़ त असां खणी वरितोसीं पर ही जाली मैंडेट वारी सरकार आहे ऐं हिन असेंबली में जेको आहे उहो अवाम जा नुमाइंदा घटि आहिनि इस्टेब्लिशमेंट जा नुमाइंदा ज़्यादा आहिनि त इन जे करे हाणे जेका नेक्स्ट कार्रवायूं थींदियूं पार्लियामेंट जूं असां न कंदासीं अटेंड नेक्स्ट छा थींदियूं न कंदासीं अटेंड नेक्स्ट सेशन्स हाणे ठीकु आहे उहो बि हिकिड़ी मुदत हूंदी आहे तव्हां हिकिड़ी मुदत खां पोइ अगरि मोकल जी दरख़्वास्त ॾींदा आहियो मंज़ूर न थींदी आहे तव्हांजी रुकनियत ख़तमु थी सघे थी। लेकिन मौलाना फज़ल रहमान साहिबु हिकिड़ो पंहिंजो प्रोटेस्ट जारी रखियो पियो अचे इस्टेब्लिशमेंट जा हामी बि त हाणे अॻु में जेके हामी हुआ उन्हनि मां अक्सर ॿाहिरि आहिनि हाणे नवां हामी अंदरि हूंदा लेकिन मौलाना फज़ल रहमान साहिबु चए पियो जेको हिन सिस्टम जो हिसो थींदो यानी हिन हुकूमती सिस्टम जो ऐं हिन पार्लियामानी सिस्टम उहो अल्टीमेटली पॉलिटिकली लूज़र हूंदो हुनखे नुक़सानु पहुचंदो। शायदि हू मौलाना साहिबु इहो सम्झे थो मूंखे ख़बर न आहे वटि का इंफॉर्मेशन आहे या न आहे पर आउं उनखे ईअं ॾिसां थो त मौलाना फज़ल रहमान जो तजियो इहो हूंदो त छाकाणि त हीअ जेका सेटअप आहे उहो को ॿिन्ही पेरनि ते बीठल न आहे उहो त बार चवनि था न हलंदो सो न हलंदो त कीअं न हलंदो ठीकु आहे तव्हां ॾिसो ॻाल्हि सिर्फ़ु सम्झण जी ॻाल्हि इहा आहे न या सिर्फ़ु दुनिया में का हुकूमत या सरकार कीअं हटंदी आहे ॿ ई तरीक़ा हूंदा आहिनि या त अवामी तूफ़ान थी वञे इनकलाब अची वञे सफ़ा ईअं तूफ़ान थी वञे माण्हू ईअं श्रीलंका थी वञे ॿियो हूंदो आहे त पोयां का पैलेस इंट्रीग्स थियनि महिलाती साज़िशूं जेके चइबो आहे महिलाती साज़िशूं असां वटि या साज़िश जो लफ़्ज़ हटाए छॾियूं महिलाती जेको प्लानिंग हूंदी आहे उहो असां वटि जेसिताईं इस्टेब्लिशमेंट हुनजो हिसो न हूंदी आहे तेसिताईं उहा फ़ाइदे में न आहे कामयाबी न आहे उहो कामयाबु थी सवाल ई नथो पैदा थिए कामयाबु थिए सवाल ई अच्छा इस्टेब्लिशमेंट हींअर ताज़ी सूरत मतिलबु जेको ज़मान हाल आहे प्रेज़ेंट में ऐं फोर्सिएबल फ्यूचर ताईं यानी 6 महीना 8 महीना ताईं जेको ही PDM सरकार जंहिंखे वॾे लाॾ ऐं प्यार सां आंदो वियो आहे हिन जे ख़िलाफ़ु छो PTI सां गॾिजी सॼी का प्लानिंग कंदी कोई लॉजिक नथी ठहे न फ़िलहालु हिकिड़ी शइ खे पाण आंदो अथनि जीअं ख़ान खे बाजवा सरकार इस्टेब्लिशमेंट जॾहिं बाजवा हेड करे रहियो त हुन पाण आंदो त 3.5 साल लॻाई न हुन सां हुनखे हटाइण लाइ हटायो पोइ पछाड़ी में बाजवा साहब ई जेको हाणे साम्हूं अची वियो मौलाना फज़ल रहमान जे बकौल जेको मौलाना फज़ल रहमान जे बकौल बि छा तव्हां जेको ख्वाजा आसिफ़ कल्ह ॻाल्हायो ऐं हुते ॻाल्हायो त यादि ॾियाजो हुते ॻाल्हाईंदासीं पाण
पर मूं इहो गुज़ारिश पे कई त हीउ जेको मौलाना साहिब जो आहे त भई हीअ सरकार न हलंदी या जिन्हनि जो बि आहे, चलो असां मूंखे बि किथे गिणी वठो हिन में, त लॉजिक इहा आहे त ज़ाहिरी तरह लॉजिक नथी नज़र अचे, छाकाणि त एस्टैब्लिशमेंट हिन PDM-2 सां गॾु आहे, PTI जे सख़्तु ख़िलाफ़ु आहे, त छो थींदो। पर इहो त थियो ज़ाहिरी ॾेख न मंज़रनामो, पर थींदो इहो आहे त जॾहिं ॾुखी सूरत पैदा थींदी आहे, जेका हिन हुकूमत लाइ शदीद ॾुखी सूरत पैदा थींदी, मुल्क जा जेके माशी फ़ैसिला आहिनि, PDM-1 में त करे विया, हुन महिल नवाज़ शरीफ़ हिते न हो मुल्क में, ऐं मरियम नवाज़ CM न हुई। PDM-2 ऐं PDM-1 में जेके अवाम मुख़ालिफ़ फ़ैसिला या अवामी ख़्वाहिशनि जे उबतड़ फ़ैसिला थिया, त उनजो भोगणो पइजी वियो हिननि खे। हीअं जेको नवाज़ शरीफ़ साहिबु चए बि पियो त 1.5 साल असां सख़्तु फ़ैसिला करणा पवंदा, ही सख़्तु फ़ैसिलनि में शयूं पाण में अटकंदियूं। सिफ़्क जेका आहे या अहिड़ा जेके फोरम्स आहिनि जिथे असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट डायरेक्टली फाइनेंशियल मामलात खे पाण ॾिसे पई, उहा ख़तमु त कोन थी वेंदो न। नवाज़ शरीफ़ सरकार ऐं इसाक डार सां गॾु हाणे मामलात करणा पवंदा, त पोइ हीअ जेके सियासी माण्हू आहिनि हिननि खे कुझु आवाम जी बि त थोरी घणी परघोर लहणी हूंदी आहे न, उते हिकिड़ा इख़्तिलाफ़ात शुरू थींदा। हाणे इहो लेकिन इहो कमु को 2-4 महीननि में कोन थियणो आहे, ज़ाहिर आहे हीअ को त 5-6-8 महीननि खां पोइ किथे शुरूआत थींदी, पोइ साल लॻे, 1.5 लॻे, 2 लॻे, हाणे उनजी का अॻथी को माण्हू नथो करे सघे।